नजामत वाला हो तो कामूर न मरदा को नकबूल को मजा गीत जमाला बिलावल भुट्टो जे करे ॾिसे पियो त ही इस्लामाबाद वञी सघे थो जेको सहाफ़ी गॾी वियो हो हिकु ॾींहं जे अंदरि रिलीज़ थियो। छो असांजे माण्हुनि जे लाइ नथो ॻाल्हाए? छो हू सिंधी नाहे? हूअ सिंधी थो सॾाए, अजरक जा मास्क थो पाए, ॾेखारे थो त मां सिंधी आहियां। जेकॾहिं सिंधी आहे त सिंध जे माण्हुनि लाइ ॻाल्हाए। नाज़रीन, जीअं त काल्ह राति कराची में सिंध सुजागी फोरम जो मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी सारंग चोए के कानून लागू कंदड़ इदारा घर में गेड़ी तशद्दुद करे खंबे खणी विया आहिनि। अॼु उन हवाले से हैदराबाद प्रेस क्लब के अॻियां सिंध जा सायावद अदीब दानश्वर वकील उन जा वारस एहतजाज करे रहिया आहिनि उन जी आज़ादी लाइ। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं उन्हनि जो छा चवणु आहे। सारंग जोए मुझे भाउ खे रात जो एजेंसियुनि वारा 1:30 खां 2 बजे जे विच में अची उनजी घरवारी ते तशद्दुद कयो अथनि ऐं उनजे ॿारनि ते तशद्दुद कयो अथनि। हिनखे खणी विया आहिनि। असांजे भाउ खे आज़ादु कयो वञे। असांजी इहा ई घुराद आहे, भाउ खे झटि खां जल्द आज़ादु कयो वञे। उनजो को ॾोह न आहे, उनजो ॾोह इहो आहे त हुन मिसिंग पर्सन लाइ ॻाल्हायो आहे। ॿियो हुनजो को बि ॾोह न आहे, न ई कंहिं सियासी पार्टी सां हुनजो तालुक़ु आहे। ऐं मिसिंग पर्सन जे लाइ जिते वॾा वॾा सियासी अॻवान डिॼनि था, अचनि नथा, ॻाल्हाइनि नथा। ऐं असांजो भाउ जेको आहे उन्हनि मजबूर लाचार माण्हुनि जो आवाज़ थियो आहे, उन ॻाल्हायो आहे त उनखे खंबे गुम कयो वियो आहे। बिलावल भुट्टो जे करे ॾिसे पियो त ही इस्लामाबाद वञी सघे थो जेको सहाफ़ी गॾी वियो हो हिकु ॾींहं जे अंदरि रिलीज़ थियो। छो असांजे माण्हुनि जे लाइ नथो ॻाल्हाए? छो हू सिंधी नाहे? हूअ सिंधी थो सॾाए, अजरक जा मास्क थो पाए, ॾेखारे थो त मां सिंधी आहियां। एतिरो चवंदासीं त पाकिस्तान जे कानून में वाज़े तौर इहो लिखियलु आहे त जेकॾहिं कंहिं बि माण्हू जो को ॾोह हूंदो आहे त उनखे 24 कलाकनि जे अंदरि कोर्ट में पेश कयो वेंदो आहे। पर हिते असल में ईअं कोन पियो थिए। हिते आधी राति जो निंड सुतल क़ौमी कारकुननि खे, साफ़िन खे, उस्तादनि खे, शागिर्दनि खे बिना कंहिं ॾोह ॿुधाइण जे, बिना कंहिं वारंट जे चादरी चार दीवारी जो तकदुस पाएमाल कंदे घर में दाख़िल थियनि था, जंहिंमें पाकिस्तान पुलिस जी वर्दी में बि हूंदा आहिनि ऐं उन खां पोइ रेंजर्स वर्दी में बि हूंदा आहिनि, कुझु साबिल ड्रेस माण्हू बि हूंदा आहिनि। जी 24 जून ते 2020 ते मुंहिंजे पुट खे खंबियो वियो। अहिड़ी तरह सॼी सिंध मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते माण्हू खंबिया वञनि था, उन खणियो गुम कयो वञे थो। यानी हिन रियासत खे पंहिंजे कानून ते ई को भरोसो कोन्हे। मूंखे ईअं लॻे थो त कानून हिन जो ठाहियलु आहे, हे पंहिंजे कानून ते अमल कोन था कनि। पोइ हिननि खे घुरिजे रियासत खे हीअ जेके कोर्टूं आहिनि उन्हनि खे बंदि करे छॾनि ऐं हीअ पंहिंजो कानून पाण जी हलाइनि पिया, ईअं हलाईंदा रहनि ऐं सिंधी नौजवाननि खे, सिंधी गभरू नौजवाननि खे खंबींदा, गुम कंदा, टार्चर कंदा रहनि या उनखे शहीद कंदा रहनि। उहा रियासत मर्ज़ी आहे। इन करे आऊं इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि खे या बैन अक़वामी सतह ते जेके इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं आहिनि या जेके इंसानी हक़नि जी ॻाल्हि कनि था उनखे अपील कंसि उहे पाकिस्तान सरकार ते दबाव विझनि। अहिड़े क़िस्म जा कानून पास पिया कराइनि दहशतगर्दी के खिलाफ़ माण्हुनि खे गुम करण जा, तॾहिं असां इहो एहतजाज कयोसीं त बाबा अगरि वाक़ई में तव्हांखे लॻे थो त असां मुल्क दुश्मन आहियूं, जॾहिं तवामी वर्कर्स पार्टी जंहिंसां शफ़क़त ऐं मुंहिंजो तालुक़ु आहे, असां ॿई हुन में कारकुन आहियूं, त असां पाकिस्तान जे गवर्नमेंट में रजिस्टर आहियूं इलेक्शन में ऐं असां इलेक्शन में बि बीहंदा आहियूं। तव्हां वटि हाणे जमहूरी पार्टियूं बि उन्हनि जा माण्हू बि खंबिया था वञनि,
क़ौमी कारकुन बि खंबिया था वञनि, प्रोफेसर ऐं सहाफ़ी बि तव्हां मती जान ॾिठो त उहो बि खंबियो थो वञे। हाणे सवाल इहो आहे त आख़िर इहे वॾा ई एतिरा ॾोही आहिनि, एतिरो ई मुल्क ऐं आइन जे ख़िलाफ़ आहिनि जेके तव्हां न आहियो, जेके आइन ऐं कानून खे पामाल करे राति पेट में माण्हुनि जे घर गिरी बचनि ऐं उन्हनि जी घर वारनि ते तशदुद करे नौजवान ऐं ॿार खणो था। तव्हां आइन जा पासदार आहियो ऐं असां आम आवाम आइन जी पासदार न आहियूं, त तव्हां कोर्टुनि में आणियो। असांखे अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध जे हिकिड़े नौजवान सारंग जोयो पे जेको नौजवाननि जी हिकिड़ी तंज़ीम सिंध सुजागी फोरम जो अॻुवाण आहे, हू को कंहिं दहशतगर्द तंज़ीम जो रहनुमा न आहे, पर हिकिड़ी पुरअमन तंज़ीम जो अॻुवाण आहे जंहिंजो मक़सदु जेके खंबे गुम कया वियल नौजवान आहिनि उन्हनि जी आज़ादी जे लाइ हिकिड़ी कैंपेन हलाइण आहे। त मां सम्झां थो त अहिड़नि नौजवाननि खे पाण जेके सॼे मुआशिरे जे आज़ादी जे लाइ जदोजहद कनि था उन्हनि खे साराइणु खपे, बजाए इन जे उनखे अहिड़े नमूने सां गिरफ़्तार कयो वियो आहे जीअं हू को वॾो दहशतगर्द हुजे। असां ॾिसूं त खंबे गुम करणु छा ॾोह आहे या इहो हक़ हासिल कानूननि इदारनि खे आहे, जेके लॉ एनफोर्समेंट इदारा सॾजनि था उन्हनि हक़ हासिल आहे। जेकॾहिं कानूननि हक़ हासिल आहे त सारंग ॾोहारी आहे, पर जेकॾहिं खंबिण पाण हिकु ॾोह आहे, न फ़क़ति इहो कानून जे किताबनि में ॾोह आहे, अख़लाक़नि मज़हबी तरीक़े तहत बि इहो हिकिड़ो ॾोह आहे। ऐं जेकॾहिं उन ॾोह जे ख़िलाफ़ को माण्हू पंहिंजे ज़मीर जे आवाज़ ते एहतजाज करे थो त वरी मथां उनखे बि खंबे सम्झणु। आउं सम्झां थो त इहा धरती तंग करण जे बराबरि आहे, इहो हिकिड़ो संगीन ॾोह आहे, ईअं न करणु खपे। आउं सम्झां थो त अॼु सारंग एहतजाज ते कयो, अॼु सारंग जी फैमिली बीठी आहे, सुभाणे तव्हां अञा 200 ॿिया नौजवान खणो, उन्हनि सभिनी जूं फैमिलियूं अची वञनि रोडनि ते, हीअ त तव्हां शमूलियत था करायो सभिनी जी। ऐं ईअं सम्झंदुमि, तंहिंजे करे मुंहिंजी गुज़ारिश आहे उन्हनि सभिनी माण्हुनि खां जेके इहे पॉलिसीज़ ठाहिनि था, जेके खंबनि था, त पंहिंजी पॉलिसी ते कंसिडर कयो। इहो टेररिज़म आहे, इहो कानून कोन्हे, इन जे ज़रिए कंहिं बि मुल्क जी का ख़िदमत नथी करे सघे। त तव्हां जूं अदालतूं आहिनि, तव्हां जी कोर्टूं जेके ठाहियूं आहिनि उन कोर्टनि में पेश कयो। जेकॾहिं इंसाफ़ करिणो आहे तव्हांखे ई, जेकॾहिं फ़ैसिला ई तव्हांखे करिणा आहिनि, पोइ इहे फ़ैसिला ई तव्हांजा, इहे कोर्टूं बि तव्हांजूं, इहो इंसाफ़ ई तव्हां ॾियण वारा, त इहो इंसाफ़ असांखे न खपे। ऐं असां इन एहतियाज रिकॉर्ड कराईंदे तव्हां खां इहा इल्तिजा था कयूं त सारंग जोए खे बिना देर आज़ादु कयो। जो इहो ई चवणो हो त हीउ कानून जेको त कहिड़ो आहे, हितां राति जी अंधेरी में खंबे गुम करणु हिकु इंसानियत जी लताड़ आहे। हिननि अक़वाम मुतहिदा इंसानी हक़नि जे तंज़ीमनि खां ऐं वसवारनि खां अपील कई आहे त बराए नोटिस वठी खंबे गुम कयल सारंग जोयो, हफ़ीज़ पीरज़ादो, महफूज़ नूतकानी समेत ॿियनि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। अनवर बुर्दी, वॉइस ऑफ सिंध न्यूज़, लंडन, हैदराबाद।